आई मिनिस्टर सर हाणे जो मूं तव्हांजे लाइ नंढो तोहफ़ो आणियो आहे वाह, वाह। सरकार छा सिर्फ़ु मूं पाण ठाराई आहे मूंखे एॾी सिक हुई मुंहिंजो साईं जे लाइ ठाराई ऐं अॼु आउं ॾाढो ख़ुशि नसीब माण्हू आहियां अॼु आउं तव्हां सां मुलाक़ात कयां हिन सां शाइरी करियां या ऑफिस जा शयूं कयां साईं आउं पाण शाइर आहियां वाकई आउं पाण वॾो शाइर आहियां मूं मुंहिंजो गंजू खणी जेके कम आऊं बि कया सभु थी वेंदो साईं आउं शाइर बि आहियां साईं आउं नाटक बि कंदो आहियां ऐं तव्हां जेको ॻाल्हायो था आउं हीअं तव्हां ॻाल्हाए थो ॾेखारियां डायलॉग अदा जंहिं स्कूल में उस्ताद न आहे उते वञी करे जेकॾहिं आउं ॾंडो करे बीह रहां त मचाइण लाइ जेकॾहिं उस्ताद न अचे उतां खां खट खां हेठि लही जुती पाए 2 कमरनि वारी स्कूल सुमार खोसियारी कानून स्कूल जा धई थी बीह रहूं मचाइण लाइ जेके असांजा ॿार बच्चा रुलनि मूंखां सुठो थो ॻाल्हाए न मूंखां सुठो मुक़ररु आहे मूंखां कल को मेरी बेटी को कोई गाली दे दुआई देकर बोले तो घर में मटके में पानी नहीं है तेरा बाप जो असेंबली में बैठा है इसी असेंबली में बैठने का क्या फायदा आपका और मेरा जिसे अल्लामा इकबाल ने कहा है जिस खेत से बेखा मैसर ना हो रोटी उस खेत से सारे कोशे गदों को जला दो जला दो जला दो